بسم الله الرحمن الرحيم وقال الذين كفروا أئذا كنا ترابا وآباؤنا أئنا لمخرجون لقد وعدنا نحن وآباؤنا من قبل إن هذا إلا أساطير الأولين قل سيروا في الأرض فانظروا كيف كان عاقبة المجرمين ولا تحزن عليهم ولا تكن في ضيق مما يمكرون ويقولون متى هذا الوعد إن كنتم صادقين قل عسى أن يكون ردف لكم بعض الذي تستعجلون فإن ربك لذو فضل على الناس ولكن أكثرهم لا يشكرون فإن ربك ليعلم ما تكن صدورهم وما يعلنون وما من غائبة في السماء والأرض إلا في كتاب مبين إن هذا القرآن يقص على بني إسرائيل أكثر الذي هم فيه يختلفون فإنه لهدى ورحمة للمؤمنين إن ربك يقضي بينهم بحكمه وهو العزيز العليم فتوكل على الله إنك على الحق المبين إنك لا تسمع الموتى ولا تسمع الصم الدعاء إذا ولوا مدبرين وما أنت بهاد العمي عن ضلالتهم إن تسمع إلا من يؤمن بآياتنا فهم مسلمون فإذا وقع القول عليهم أخرجنا لهم دابة من الأرض تكلمهم أن الناس كانوا بآياتنا لا يوقنون اللہ تبارک و تعالی पंहिंजी कुदरतुनि जो बयानु फरमाईंदे पोइ ॿुधाए थो त केतिरनि माण्हुनि पंहिंजी हक़ीक़तुनि जे ॾिसण खां पोइ ॼाणी वाणी अखियूं बंदि करे छॾियूं ऐं ज़हन खे पासीरो करे छॾियाऊं ऐं ॿुधो अणॿुधो करे छॾियाऊं ऐं उनखे टारण जे लाइ इहे अखर चयाऊं त अहिड़ियूं ॻाल्हियूं अॻे असांजे अॿे ॾाॾे सां बि थींदियूं हुयूं ऐं उन्हनि खे अॻे अहिड़ा दड़का बि ॾिना विया हुआ पर न उन्हनि खे कुझु थियो न असां हाणे पीउ ॾाॾे जे वक़्तु हे हुजनि हा पोइ उन्हनि खे हालत नज़र अचे हा उन में हा उन जो सुवालु पैदा थिए पियो पर जॾहिं माण्हू पंहिंजे ॾाॾे परॾाॾे जे वक़्त में हूंदो ई कोन्हे अक्सर ईअं आहे त पोइ उन वक़्त में इहा हुजत क़ाइमु करणु अॻे छा थियो आहे जो हाणे थींदो इहो इंसान जे ॾिठाईअ जो वॾे में वॾो हिकिड़ो तरीक़ो आहे जो उन में इहे अखर चई वेहे ऐं क़ुर पाक जी ॻाल्हियुनि लाइ अहिड़ा अखर चई वेहे सो फरमाईं त काफ़िरनि अहिड़े क़िस्म जा गुफ़्तगा शुरू कया आहिनि नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अलाह ताला ॿुधाए थो पोइ इन्हनि खे ख़बर पवंदी
हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मके जा मुशरिक ईअं अॻियां वेंदा हुआ, अहिड़े क़िस्म जूं कासीरियूं आसीरियूं ॻाल्हियूं कंदा हुआ ऐं कूड़ियूं हुजतूं पेश करे पाण खे हक़ ते साबित करण जी ॻाल्हि बयानु कंदा हुआ। अलाह ताला फरमाए थो हिननि खे त ईअं न चओ, तव्हांखे जे जांच करणी आहे त वञो शाम जे इलाइक़े में इराक जे पासे ॾे, इन तव्हांजे अरब मुल्क जे अतराफ़ में ॻोठ नज़र ईंदा, उतां जे माण्हुनि खां पुछंदव, चवंदा त हिते अज़ाब आयो, धरती धुली, ज़मीन फाटी, पथरनि जो मींहुं पइजी वियो, हे हो फलाण सभु ॻाल्हियूं। कंहिं बि माण्हू खे कंहिं बि मुल्क में जेकॾहिं इन क़िस्म जो इनकार ख़्याल में अचे त उते जे इबरत वारनि जायुनि खे ॾिसे। असांजे हिन मुल्क सिंध में मुंहं जे दड़े खे ॾिसो, इहो इबरत वारी जाइ आहे, अलाह जो अज़ाब न थियल हो, इहो दॿिजी वियो। ओचितो तूफ़ान आयो वारीअ जो, ज़बरदस्त रेत जो तूफ़ान, माण्हू अंदरि घरनि में हुया, हर को हवा ऐं तूफ़ान में मौसम सियारे जी सम्झ में थी अचे, लिकल हुया पंहिंजे जायुनि ऐं कोठियुनि में, सुठियूं जायूं ठहियल आहिनि, मां ॾिठियूं कोन्हनि पर ईअं ई ॿुधियूं अथनि। हिकिड़े दफ़े गुज़र थियो, हिन पासे खां लंघियो, हुते में कुझु ईअं नज़र अचे पियो, थोरो परे पकियूं जायूं, गिटियूं, रस्ता, पोइ उहे अंदरि वेही रहिया हूंदा। कुझु वक़्त खां पोइ जॾहिं हिननि महसूसु कयो आहे आवाज़ वञे थो झको थींदो ऐं मथां वज़न वञे थो वधंदो, हवा बि वञे थी ख़राबु थींदी, छो त दरवाज़ा जो बंदि थी विया, हवा काॾां अचे, गैस अची मुंझियो हुननि खे। पोइ जो दर खोलनि त केतिरा हिन खोटण जे वक़्त में अॼु बि बयान लिखियल आहिनि त जनाज़ा हॾा दरवाज़नि ते नज़र आया अंदरां, खोटनि त अंदरां दर बंदि, दर खणी वधि में अंदरि खोले त हेॾो सारो ॿाहिरां दड़ो थी वियो वारीअ जो, हाणे कीअं निकिरनि, घिटियूं पूरजी वियूं, घर पूरजी विया, ईअं दड़ो बणिजी वियो। उहे हॾा हिन वक़्तु बि बयाननि में ईअं अचनि था त माण्हुनि जा हॾा सभु दरवाज़नि ते आहे, जिन जायुनि ते वेहंदो आहे माण्हू, सुम्हंदो आहे, आख़िर माण्हू सभु जो दरवाज़नि ते हॾा आहिनि त हिन जी माना छा आहे, न निकिरी सघिया न। त पोइ अहिड़ीअ तरह अलाह ताला फरमाए थो त इहे वञी ॻोठ ते ॾिसी अचो, ख़बर पवंदव त तव्हांजे अबे ॾाॾे ते अज़ाब आयो की न कोन। अबे ॾाॾे में मुराद ॿांह खां वठी अबे ॾाॾे खे वठिबो आहे, चारो करो इहो मिड़ेई इलाइक़ो अबे ॾाॾे जो आहे, इहो पुराणो, जंहिंमें उन्हनि जा हाड़ी ऐं हिकु उमिरि जा माण्हू रहनि था, इहो इलाइक़ो वक़्तु सदी अबे ॾाॾी जे बि। काल लज़ीन कफ़रू, काफ़िरनि चयो ऐज़ा कुन्ना तुराबन, असां मिटी थी वेंदासूं छा, जे थियासूं आबा न असांजा आबा ॾाढा बि ऐं न मुखरजूं त वरी असांखे कढियो वेंदो, वरी उथारे ॿाहिरि जीअरो करे घुमायो वेंदो छा, ईअं त कोन थींदो। सदियूं गुज़री चुकियूं आहिनि, हिकु बि न थियो आहे, मुआ मिटी थी विया, ॿीहर उथण जो सुवाल ई पैदा नथो थिए। असांखे असांजे अबे ॾाॾे खे इन क़िस्म जा वाइदा अॻे थिया हुया, हीअ त नकल आहिनि अॻियां आखाणियूं आहिनि पुराणियूं, जेके माण्हू बयानु कंदा रहंदा आहिनि त फलाणे हंधि ईअं थियो, फलाणे अलाह ताला त फरमाए त नबीअ तो ॿुधाए, घुमो ज़मीन में, सैर करियो, ॾिसो ॾोहारियुनि जो अंजाम छा थियो, हिन ई दुनिया में मुजरिमनि खे इबरतनाक सज़ाऊं आहिनि। अहिड़ी तरह सां पैगंबरनि जो फरमान ऐं उन्हनि जो हुकुम हिन ई दुनिया में पूरो थी चुको त बराबरि बेफ़रमान जे लाइ आक़िबत ख़राबु आहे। पोइ उन जी शुरूआत दुनिया में ई थिए या वरी पंहिंजे मरी मरनि पोइ क़बर में थिए, इहा जुदा ॻाल्हि आहे, अलाह जी मर्ज़ी आहे, जंहिंखे जीअं रखे। तंहिं करे इहो क्यास न करणु घुरिजे त असां या असांजा वॾा हिते हिन इलाइक़े में ख़ुशि आहे, तंहिं करे असांखे परवाह न आहे, ईअं न थींदो। अलाह हाकिम आहे, मख़लूक उनजो सारो अयाल आहे, बेफ़रमान जे मथां सज़ा ईंदी आहे, फर्म बरदार जे लाइ अलाह जो इनाम आहे। तंहिं करे कूड़े करण जी का जाइ कान्हे जो अलाह जी ॻाल्हियुनि खे कोई कूड़ो चवे। बाक़ी नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे माण्हुनि जी बेफ़रमानी ते ॾुख ॾाढो थींदो। कंहिंजे आकह में जेको माण्हू बेफ़रमान थी पवे, बुझड़ो थी पवे, या वरी उनजे लाइ का सम्झ में अचे त हिनखे जॾहिं सज़ा लॻे या गंदा कम शुरू करे त पोइ वॾे खे ॾुख थींदो आहे। हुज़ूर अनवर सलाह सम्झी हीअ सारी उम्मत अयाल आहे, पोइ नबीअ खे ॾुख थींदो छो त अलाह ताला फरमाए त नबी औला बिल मोमिनीन, नबी सभिनी मोमिननि जे लाइ वधि में वधि वेझो माइटु आहे।
हुननि जूं बीबियूं हुननि जूं माहिर आहिनि, पोइ जंहिंजूं बीबियूं असांजूं माहिर ऐं पाण असांजे अबे ॾाॾे खां बि वधीक, पोइ जेका कहल जेका बाज पीउ ॾाॾे खे थींदी आहे उनखां त लाज़मी तरह उहो काॾो वधीक नबीअ जे कल्ब में थियो। अलाह ताला फरमाए थो त पोइ तसली थो ॾिस ला तहज़न लाइ तूं ॾुख न कर। साफ़ क़ुरान में अहिड़ी सारी उमत बेफ़रमान थिए थी, अलाह ताला नबीअ जे ॾुख खे ॾिसी तसली थो ॾिस त तूं त ॾुख न कर। मखलूक आहे मुंहिंजी, तुंहिंजो बि अयाल आहे, पर मखलूक त मुंहिंजी आहे, पैदा त मां कया आहिनि। तोखे ॾस ॾिनो अथमि कमु, तूं कमु कर, क़ुर ॿुधाए, ॻाल्हियूं सम्झाए, उन्हनि खे नसीहतूं ॾे। जेकॾहिं को अचे वियो त भलो भलो, जे न आयो त पोइ तूं ॾुख छो थो करे? अलाह जे हवाले कर। वला तकुन फी दैक़िन मिमा यमकुरून, वरी तोसां फ़रेब था कनि, वरी हरकतूं था कनि, ड्रोह करण जी कोशिशि था कनि, मख़फ़ी तदबीरूं था कनि, पाण में वेही सलाह कयूं त हाणे हिन सां को हीलो कयूं। मके मुकरम जे शहर में राति जो अबू जहल माण्हू घुराया, मेजॉरिटी क़ाइमु कई, पार्टी घुराई त हिन सां को हीलो कजे। पोइ से माण्हू सियाणा सियाणा ॾाहा जेके हथ किली अची वेठा, हिकिड़ा पिया चवनि त हाणे हीअं कयूं जो हिनखे वठी कंहिं ॿिए मुल्क में उछले अचूं, ॿधी खणी वञूं उछले अचूं। चयूं त वाह वाह, पर जेके समझदार आहे उन्हनि चयो त बाबा इहा बि ग़लति ॻाल्हि आहे। चयूं छो? जे उते वञी वरी पंहिंजी जमात ठाहे ऐं हमलो करे तव्हांखे इरादो पंहिंजो मुल्क दस कीअं छॾींदो? अॼु तव्हां सभिनी ते जंग करे कब्ज़ो करे चढ़ी वञे त पोइ तंहिं करे इहो त तव्हां हथ सां ॼणो हुनखे पाण जे लाइ मुक़ाबिले में कान्हे। ॿियनि वरी चयो त भला हाणे हीअं करियूं जो हिनजो खाधो पीतो इहो सभु बंदि करे छॾियूं। ॿियनि चयो जे खाधो पीतो बंदि कंदो त मिट माइट सभु वटि आख़िर हिन को आहे वज़ीर रिश्तेदार, पोइ हिनखे ॾींदा, उन्हनि जो त कोन बंदि कंदो तव्हां। तंहिं करे इहा ॻाल्हि ग़लति आहे। ॿियनि वरी चयो त हाणे हिकिड़ो कमु था करियूं, इहा अबू जहल जी पंहिंजी तजवीज़ हुई त सभु जेके क़बीला आहियो उन्हनि जो माण्हू वठी अचो 100, जेके चङा ताक़त वारा माण्हू 100 माण्हू वठी अचो, पोइ 100 माण्हू जो करियोसि हमिलो, पोइ धकु धकु थी वेंदो, इहो हंगामी मौत। ॾोही हिकिड़ो मुक़ररु थी कोन सघंदो, कमु हूंदो राति जो, मिट माइट कंहिंखे वठंदा, पोइ चवंदा असांखे खून भाउ भरे ॾियो, 100 उठ भरे खणी ॾींदासीं, उठ उठ थी वेंदो। चयो मुंहिंजी ॻाल्हि भली, शैतान बि उन ॾींहुं माण्हू जी शकिल थी अचे वेठो, उन बि शाबस कई, चई तव्हां मूंखे मारे वियो तजवीज़नि में। इहो करे पोइ नबी साईं जन वटि आया राति, अलाह ताला जो हुकुम थियो त तव्हां हलिया वञो। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुठ मिटीअ जे हेठां निड़ी खणी उछले उन्हनि हीअं चाहत वजू करे जो छटरी त सभु हंधा थी पिया, अखियूं बीठा माटनि, पाण ईअं गसंदा कुलो कुले में हणंदा निकिता हलिया विया, पतो ई कोन पियो त केरु कंहिंखे लॻे निकिरी हलिया विया। परियां सईदना अबू बकर सिद्दीक़ जे घर विया, वरी उतां हुनखे वठी हलिया विया, बसि वञी गार में रहिया 3 ॾींहं। अलाह ताला अहिड़ो बेसम्झ बणायो न जो गेरीअ ते आनाला था उते हे पट गेरी, बसि उहा उते वेठी आहे आनड़ा कयूं, वरी कोई अहिड़े वठी ॼारी ॿधी, सो इहो राति जो कमु थी वियो। सुबुह जो हे रंधु खणी आया उते मथे चढ़ी, उन रांदीअ चयो त बाबा हेॾे मथे आया त ॿियो त कुझु कोन हो, गार हुयो, गेरी भड़को ॾेई उॾी वई, आख़िर राति जो काठड़ियूं वाठड़ियूं गॾु करे हुन आनो लाहे विधो, अलाह जी कुदरत, ॾिठो त आनो पियो आहे, माण्हू जो रंधु ई कोन। वरी जो ॼारी ॾिसनि त सॼे मां गार जे ते बकाए, राति जो माण्हू लॻे सॼी हिकु राति में ॼारी ठही। अलाह ताला कोई अहिड़े जो घर एॾो कमज़ोर जो मुशरिक जो अञा सलाह हिन खां बि कमज़ोर, मुशरिक जी सलाह हिन ॼारी खां बि न टपी सघी अंदरि। नबी साईं जन अंदरि वेठा आहिनि, अबू बकर सिद्दीक़ रज़ी अलाह ताला अर्ज़ु करे त साईं उहे बीठा आहिनि ॾिसण में था अचनि, हुनजा पेर टंगूं ऐं सतरनि ताईं हींअर उहे वेहनि त असांखे ॾिसनि, हीअं मथे बीठा थोरा गार हीअं थोरो हेठि लही वेंदो आहे। पर अलाह ताला अबू बकर सिद्दीक़ तूं छा थो सम्झे, जॾहिं असां ॿिनि सां अलाह हिकिड़ो टियों आहे त छा कंदासीं? असां मज़े सां वेठा हुआसीं, सलाम करे ॾिसी वियासीं, रंधु पंहिंजे पेरीअ खे थुक पिट करे हलिया विया मोटी। अलाह तबारक व तआला जा अहिड़ा कम आहिनि, रब्तो कर ला तकुन फी दैक़िन मिमा यमकुरून, इहे जेके फिरेब था पंहिंजा कनि, इन्हनि खां तूं तंग न थिजांइ, का ॻाल्हि कान्हे। अलाह तबारक व तआला पंहिंजे राम करम सां पियो थो सॼे जहान खे हलाए, न त जेके सरकशियूं कनि था, बेफ़रमानियूं कनि था, हरकतूं कनि था, इहे त हिकिड़े झटके जे लाइक़ बि कोन्हनि जो हिननि ते झटको अचे। नबी साईं खे चयूं त पोइ जॾहिं वाह असां ते ॻाल्हि ईंदी अज़ाब जी, कॾहिं ईंदी क़यामत चओ था, उहा कॾहिं थींदी, का मूंखां धमकियूं असांखे ॾेई पियो थो टे ॼारी। अलाह ताला तो फरमाए त नबीअ खां ईअं पुछनि पिया, तव्हांजे पोयों बेल चढ़ियो अचेव,
हिकु सासीअ ते कॾहिं कॾहिं ॿ माण्हू चढ़ंदा आहिनि घोड़े ते, उठ ते, गॾ ते, ॿेल फरमाए थो मतिलबु तव्हां सां ॿेल हुजे वसूली, तव्हां पुठी रहियो पोइ लॻी थी अचेव पई क़यामत, मतिलबु देरि सम्झो। मरण खां पोइ त हर कंहिंजी क़यामत शुरू आहे साईं, मरण खां पोइ त क़यामत शुरू आहे, बाक़ी वॾी क़यामत उहा बि पोयां पई अचे। त करे एतिरी छा जी आहे, कहिड़ा खज़ाना तव्हां हुनजे लाइ गॾु कया आहिनि। हिकिड़ो शख़्स हो नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि आयो, चई मथां तक़ुम सां क़यामत करे थींदी, पर वेल कर मां आदत लाइ वेल हुजे त छाजे लाइ आहे, छा तयारी कई आहे हुनजे लाइ, ईअं फरमायूं। इहो वेल जो अखर जेको आहे अरब कॾहिं कॾहिं ईअं प्यार में बि ॻाल्हाईंदा आहिनि ऐं कॾहिं कॾहिं कावड़ में ॻाल्हाईंदा आहिनि। हिकिड़ो माण्हू हो नबी साईं जो, मुस्लमान हो, मोमिन हो, वीचारो ॿाहिरि जो माण्हू हुयो, उन अची चयो त साईं मूंखे ॿुधाए त क़यामत कॾहिं थींदी। फरमायो मां आदत लाइ छा तयारु थी क़यामत जे लाइ, कुझु सामान सरो ठाहे थी क़यामत ईंदी त पोइ उन सफ़र में कम अचे। चई साईं ॿियो त कोन्हे, न को घणो अमल आहे, न को घणो कफ़ो आहे, बाक़ी तोसां मोहबत अथनि। अल मराव माना हब, जेको जंहिंसां मोहबत रखंदो उन सां गॾु। पोइ इन ते साईं अहिड़ा सहाबी ख़ुशि थिया जो उनजे घर ते कतारूं थी वियूं त हिन खां पुछूं छा तोखे नबीअ फरमायो, तो छा चयो, पोइ इहा पिया पुछनि शौक़ में वीचारा। हा सो साईं अलाह ताला थो फरमाए त इहा क़यामत आहे, तव्हां तकड़ कयो था त भला छा ठाहियो अथव हुनजे लाइ, काफ़िर छा ठाहींदो, तव्हां अंदाज़ो करियो काफ़िर कहिड़ी उब हूंदी। إن ربك لذو فضل على الناس ولكن أكثرهم لا يشكرون। तुंहिंजो रब महिरबान आहे, वॾी भलाई रखंदड़ आहे माण्हुनि ते, पर माण्हू शुक्र कोन था कनि। पंहिंजे फज़ल सां अलाह तबारक व तआला पियो थो रिज़्क़ खाराए, पियो थो सिहतूं ॾे, पियो थो औलाद वग़ैरह मुसीबतनि खां महफ़ूज़ रखणु, इन्हनि सभिनी खे मोहलत ॾेई छॾीसीं। ऐं इन मोहलत खे गनीमत सम्झो, इन खे अलाह जी महिरबानी सम्झो, अमल सालिह जो दरवाज़ो खुलियल आहे रब जे शुक्र जे लाइ, रब जी दामन क़बूल करण जे लाइ खुली पई आहे। तव्हां रुॻो शुक्र कंदा, पंहिंजे लफ़्ज़नि खे ज़ुबान सां कढंदा अचो त अलाह तुंहिंजो शुक्र, अलाह तुंहिंजो रहम, एतिरो रुॻो कंदा रहो तॾहिं बि गनीमत थी पए। सुनास करियो, अलाह तो फरमाए सुनास करियो, ईअं न करियो। إن ربك ليعلم ما تكن صدورهم وما يعلنون। तुंहिंजो रब ॼाणे थो इन्हनि जे दिलनि में छा आहे, हे जो तकड़ तकड़ था पिया कनि, इन्हनि जे दिलनि में आहे छा, उहो बि ॼाणे थो। ऐं जेकी वरी तोसां ज़ाहिर ॻाल्हियूं था ॿुधाइनि उनखे बि अलाह ताला ॼाणे थो। इहा ॻाल्हि अलाह खां मख़फ़ी कान्हे का, तंहिं करे इन्हनि जे ॻाल्हियुनि या कॾहिं कॾहिं इन्हनि जे चङनि लफ़्ज़नि ते तूं हरू भरू एतिरो इंतज़ार बि न कर, छो त इन्हनि माण्हुनि जे कॾहिं ज़ुबान में हिकिड़ी हूंदी आहे, कॾहिं दिलि में वरी हुनजे बरख़िलाफ़ ॿी हूंदी आहे। अलाह ताला दिलि जा राज़ ॼाणे थो, मख़फ़ी हाल ॼाणे थो, नियतूं सुञाणे थो। आसमान ऐं ज़मीन में जॾहिं लिकल शयूं, लिकल राज़ सभु ख़ुदा जे इल्म में ज़ाहिर आहिनि। जबलनि जे तरनि में जेके अलाह तबारक व तआला वेठो थो ॾिसे, किवलिड़ियूं सुरकनि थियूं उते, उन्हनि खे बि रब ताला ॼाणे थो। अलाह ताला फरमाए थो त मुंहिंजो एॾो वसी इल्मु आहे, छा जेकॾहिं तोसां का हरकत कंदा या दिलि में हिकिड़ी चई ऐं तव्हां सां ॿाहिरि ॿी ॻाल्हाईंदा त उन्हनि जे नियतुनि खे, इन जे इरादनि खे अलाह ताला ॼाणे थो। إن هذا القرآن يقص على بني إسرائيل أكثر الذي هم فيه يختلفون। ही क़ुरान पाक आहे, बयान थो ॿुधाए बनी इसराइल ते, यहूद जे क़ौम खे बि अलाह ताला ॿुधाए थो। ऐं क़ुरान पाक उन्हनि खे वाइज़ थो करे एतिरियूं ॻाल्हियूं जंहिंमें हुननि जा पाण में झगड़ा हुया, उहे क़ुरान खोले साफ़ करे छॾिया। जिन पंहिंजे ज़िंदगी में फ़ैसिला नथे करे सघिया, क़ुरान पाक उहे फ़ैसिला खोले छॾिया। हुननि जे अक़ीदनि में जेके ग़लतियूं हुयूं, अक़ीदा कढी साफ़ कया। जेके हुकुम आया उन हुकुमनि खे साफ़ कयईं। अलाह ताला जेके किसा रिवायतूं ॿुधायूं सभु हुननि खे पूरियूं ॿुधायूं। यहूदनि, काफ़िरनि, गंदनि, किननि, अहिड़े क़िस्म जे माण्हुनि जा जेके पाण में अॻे मज़हबी इख़्तिलाफ़ रखी पिया विढ़ंदा लड़ंदा हुया, हिन क़ुरान अची उन्हनि जा मैदान बि साफ़ करे ॾिना। अलाह ताला थो फरमाए तव्हां शुक्र करियो, तव्हां मुस्लमान आहियो, तव्हां क़ुरान खां पोइ तव्हां इख़्तिलाफ़ करियो, जॾहिं हिन क़ुरान दुनिया जे सभिनी इख़्तिलाफ़ात खे ख़तमु कयो आहे। न मञींदड़ हिकिड़ो पुछड़ो आहे, वाह जुदा ॻाल्हि आहे। बाक़ी क़ुरान पाक जेका ॻाल्हि कई आहे, असां अहिड़ी कई आहे जो उन में कंहिंखे मजाल न आहे जो यहूदी इनकार करे, नसारो इनकार करे, को ॿुध धर्म जो हुजे जो बरख़िलाफ़ क़ुरान जी ॻाल्हि आहे। क़ुरान अहिड़ी हिक ठोक ॻाल्हि करे छॾी आहे जो उन में सभु सुख आहिनि। रब थो फरमाए त जॾहिं क़ुरान गैर मज़हब वारनि जे इख़्तिलाफ़ात खे साफ़ करे ख़तमु कयो आहे, तव्हां मुस्लमान थींदा कहिड़ा आहियो जो क़ुरान जे हूंदे था इख़्तिलाफ़ कयो पाण में, तव्हां हरकत न करियो। अलाह थो फरमाए إنه لهدى ورحمة للمؤمنين।
रब थो फरमाए त क़ुर तव्हांजे लाइ रहबर आहे, हिदायत आहे, तव्हांजे लाइ रहमत आहे। जेको हिदायत ते हलंदो मोमिननि जे लाइ, ईमान वारनि जे लाइ अलाह ताला हिन में हिदायत कई आहे, रहमत कई आहे। तव्हां हिन रहमत खे चंबड़ी पओ। अलाह ताला हिन में जेके ॻाल्हियूं ॿुधायूं आहिनि से सरापा नूर आहिनि, सरापा रहमत आहिनि। तंहिं करे क़ुर खां पोइ त कोई इख़्तिलाफ़ जो सुवाल ई कोन्हे। जेकॾहिं कंहिं ॻाल्हि में मुंझी पओ, ड्रोहो वञी क़ुर वारनि खां पुछो। अलाह ताला त फरमाए त नथी ख़बर पए जे न साईं, पर फसलू पुछा कयो अहल ज़िक्र, क़ुर वारनि खां, अज़िक्र वल क़ुरान, ज़िक्र वारनि खां पुछो, क़ुर वारनि खां पुछो। इन कुंतुम ला तालमून, जेकॾहिं तव्हां नथा ॼाणो त क़ुर वारनि खां पुछो। जेकॾहिं को चयो त अदा इहो मसइलो हीअं आहे, चइसि हिकिड़ी महिरबानी कर, मां ॻाल्हि ते पत कई पर मूंखे ॿुधाए क़ुर शरीफ़ में इहा ॻाल्हि आहे। जेकॾहिं हू चवे त हा हीअ आयत, हीअ ॻाल्हि, पोइ तूं आयत लिख, इहा ॻाल्हि खणो, पोइ वञी वरी कंहिं ॿिए आलम खे साईं मुंहिंजो मतिलबु हे हो, फलाणे बुज़ुर्ग खां मां पुछी आयुसि त साईं हिन मसइले जे लाइ जवाबु ॾे, पर मूंखे जे क़ुर में सम्झाणी आहे त उहा ॿुधाए, जे हदीस पाक में आहे त उहा ॿुधाए। पोइ साईं हुन क़ुर हदीस सां मूंखे ॿुधायो आहे हे लिखियलु आहे, मुंहिंजो मसइलो हे हो, ईअं ई मतिलबु आहे। जेकॾहिं हू चए त बाबा इहो मतिलबु आहे त थियो, जे न त पोइ का हरकत आहे। अलाह तो फरमाए त उन्हनि खे रब हिदायत करे जो क़ुर हूंदे वरी बि माण्हुनि खे ग़लति था ॿुधाइनि। इहो रब आहे जेको पोइ वरी फ़ैसिलो कंदो पंहिंजी हुकूमत सां। अहिड़ो वक़्तु हिकिड़ो अलाह जे हुकूमत जो आहे जेको ईंदो, जो सारी दुनिया जॾहिं फना थी वेंदी, का शइ न रहंदी, वण टण न हूंदो, जबल पहाड़ दरिया न हूंदो, पोइ उन वक़्त में अलाह ताला फरमाईंदो लिमनिल मुल्क लियाओ। हिन क़ुर में थो अचे इहो। अॼु हुकूमत कहंदी आहे ऐनल जब्बारून ऐनल मुतकब्बिरून, ऐं तव्हांजा सरकश काॾे विया, मगरूर काॾे विया, जेके दुनिया खे माण्हुनि खे दुनिया में अंदरि रही हुननि खे पेरनि में लताड़ींदा हुआ, उन्हनि ते पंहिंजूं इज़तूं क़ाइमु कंदा ऐं पंहिंजा जबरूत उन्हनि ते रखंदा हुआ, सख़्तियूं रखंदा हुआ। काॾे आहिनि उहे? कोई जवाब का शइ कान, सफ़ा धू जो हाल हूंदो, दुनिया सुञ, पोइ उते पाण ई पाण खे जवाबु ॾींदो त मां ई आहियां, ॿियो त कोन्हे को। अनल मलिकुल वाहिदुल क़हार, मां आहियां बादशाह, मां आहियां हाकिम, मां आहियां सभिनी ते कब्ज़ो कंदड़ क़हार। फरमाए थो इन रब खे यक़दी बैनहुम बिहुक्मी, हे जॾहिं दुनिया फना थी वेंदी पोइ 40 साल विच में गुज़रंदा, 40 सालनि खां पोइ वरी ॿी फूक ईंदी पैदा करण जी, वरी माण्हू पोइ उथी खड़ा थींदा। हे इन विच में अलाह ताला ऐलान कंदो, कोई जवाबु न ॾींदो। फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, बुखारी शरीफ़ जी रिवायत आहे, हुन में तो इहो अचे। अलाह ज़बरदस्त आहे, इल्म वारो आहे, सभु कुझु ॼाणे थो, हुकूमत जो साहिबु आहे, क़ुर पाक आहे, उहो सम्झाए थो, दुनिया खे आगाह थो करे। हुन में हकीमाना अंदाज़ जूं ॻाल्हियूं आहिनि, दानामन वारियूं ॻाल्हियूं बि आहिनि, हुकूमत जूं ॻाल्हियूं बि आहिनि, फ़ैसिला बि आहिनि, जेके इख़्तिलाफ़ आहिनि उन्हनि खे ख़तमु करण जे लाइ अलाह तबारक व तआला वटि बयान बि हिन में लिखी छॾिया आहिनि। फ़तवक्कल अलल्लाह, तूं अलाह ते भरोसो कर, इन्नका अलल हक़्क़िल मुबीन, तूं हक़ ते आहीं जो वक़्तु पधिरो आहे, भरोसो कर पंहिंजे रब ते, तूं कमु कंदो वञ, रस्तो साफ़ थींदो वेंदो। अलाह ताला जेका बि रहमत नाज़िल कई आहे, नसीब वारा खणंदा वेंदा, जंहिंखे सही रस्तो नज़र ईंदो हलंदो वेंदो, जंहिंखे नथो नज़र अचे पुठी ॾेई बीठो आहे त पोइ अलाह ताला बि बेपरवाह आहे। फरमाए थो नुवल्लिही मा तवल्ला मन युशाक़िक़िर रसूल मिन बाद मा तबय्यन लहुल हुदा व यत्तबि गैर सबीलिल मुमिनीन नुवल्लिही मा तवल्ला व नुस्लिही जहन्नम वसाअत मसीरा। अलाह तो फरमाए जेको रसूल सां इख़्तिलाफ़ करे, मैं युशाक़िक़िर रसूल, जेको इन रसूल सां मुखालफ़त करे, रसूल जी माना पोइ इहो रसूल, इन में इशारो हाल फ़िलहाल मैं युशाक़िक़िर रसूल मिन बाद मा तबय्यन लहुल हुदा, हिन खां पोइ जो हे क़ुर ज़ाहिर थियो आहे, क़ुर जो नालो हुदा आहे। अलिफ लाम मीम ज़ालिकल किताब ला रैब फ़ीह हुदन। अलिफ लाम मीम अल्लाह ॾांहुं आयल, लाम जिब्राइल आंदल, मीम मुहम्मद अलैहिस्सलातु वस्सलाम ते नाज़िल थियल। ज़ालिकल किताब, ओ इहो किताब हितां आयो आहे, ला रैब फ़ीह, शक कोन्हे, हुदन हिदायत लिल मुत्तक़ीन। त हुदा क़ुर शरीफ़ जो नालो आहे, हुदा माना हादी, बराबरि रसूल जो बि नालो हादी आहे, क़ुर जो नालो बि हादी आहे। त पोइ अलाह ताला तो फरमाए मैं युशाक़िक़िर रसूल मिन बाद मा तबय्यन लहुल हुदा, रसूल सां कंहिं मुखालफ़त, पर हिन खां पोइ जो क़ुर ज़ाहिर थियो, तंहिंजी माना त रसूल आहे, पर जॾहिं क़ुर जो हुकुम आयो, उन हुकुम खे जॾहिं रसूल ॿुधायो, हाणे जेकॾहिं को रसूल सां कंहिं मसइले में इख़्तिलाफ़ करे थो, इहो नुक़सान में आहे। जॾहिं क़ुर बि कोन्हे ज़ाहिर थियल, नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का ॻाल्हि कान ॿुधाई आहे, रसूल त असल खां रसूल आहे, पर कॾहिं कॾहिं को ॻाल्हि मञे कॾहिं न मञे, चवंदा त छा ख़बर,
नबी साईं जन 40 सालनि खां बाद दावा रसूल रिसालत थी कई, पर हिन खां अॻु में जेके कोई इनकार करे, कोई इख़्तिलाफ़ करे त करे सघे थो। अलाह ताला फरमाए थो त रसूल सां जॾहिं क़ुर ज़ाहिर थियो ऐं पोइ कंहिं इख़्तिलाफ़ कयो आहे त पोइ उहो इख़्तिलाफ़ हुनजो नुक़सानकार आहे। ऐं पोइ इते रसूल जे जेके ताबे थिया आहिनि इन क़ुर सां गॾु उहे अल मोमिनीन, पोइ इहे मोमिन, इहो रसूल, इहे मोमिन जेको इन रसूल ऐं इन्हनि मोमिननि जी मुखालफ़त कंदो क़ुर जे ज़ाहिर थियण खां बाद, अलाह तो फरमाए त नुवल्ली मा तवल्ला, उहे शख़्स जिन रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिसी ईमान आंदो, उन सां उथिया वेठा, निमाज़ूं पढ़ियूं, क़ुर्बानियूं कयूं, पंहिंजो अहल अयाल सॼो सदको करे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथां पिटो कयूं, बसि नबीअ जे कढ लॻा। अलाह तो फरमाए त इहो रसूल, इहे मोमिन, इन में सभु वॾा सहाबी बि अची था वञनि, ॿिया बि सभु अची था वञनि पिया। अलाह तो फरमाए त जेको मुखालफ़त कंदो रसूल जी, जेको मुखालफ़त कंदो इन्हनि मोमिननि जी, नुवल्ली मा तवल्ला, असां चवंदासूं त फिर जाॾे मुंहुं कयो थी, फेर ॾे मुंहं खे पंहिंजे खे, पोइ ॾिनई पुठी, नुवल्ली मा तवल्ला व नुस्ली जहन्नम, पोइ असां हिनखे ॾींदासीं धिको जो वञी जहन्नम में पवंदो। मुखालफ़त एॾी वॾी कई, रसूल जी मुखालफ़त कई, सहाबा किराम जी मुखालफ़त कई, अलाह तो फरमाए चल भला पोइ ॾींदासीं धिको, नुस्ली जहन्नम, साफ़ बशीरा जहन्नम में पवंदो। तॾहिं हिते अलाह ताला तो फरमाए त तुंहिंजो रब पंहिंजा फ़ैसिला करे ॾेखारींदो, तव्हांजो ज़बरदस्त आहे, तूं पंहिंजे रब ते भरोसो कर, तूं हक़ ते आहीं। إنك لا تسمع الموتى ولا تسمع الصم الدعاء إذا ولوا مدبرين، बेशक तूं न ॿुधाए सघंदे जेके मरी विया उन्हनि खे न ॿुधाए सघंदे, वला तुस्मिउ सुम्मा, न की ॿोड़े खे ॿुधाए सघंदे, सॾु पंहिंजो पुकार मरी वियो उन ते केतिरा सॾ कंदे, ऐं जेको ॿोड़ो थी कन पंहिंजा बंदि करे क़ुर खां पासीरो थी बीठो आहे उन खे केतिरो थो ॿुधाए सघंदे, जॾहिं पुठी ॾे हलिया त पोइ त इशारो बि कोन, अञा ॿोड़ो हूंदो इशारो ॾिसंदो आहे, ऐं जेकॾहिं को अंधो हूंदो त उहो आवाज़ु ॿुधंदो आहे। अलाह तो फरमाए त ॿोड़ो अंधो गूंगो थी वञे, हाणे इन खे तूं छा ॿुधाईंदे, इहे मोहन जे आचार आहिनि, मरी चुका आहिनि, तंहिं करे इन्हनि वटि न तुंहिंजो आवाज़ु पहुचंदो, न की तुंहिंजी हिदायत ई पहुचंदी। इन क़िस्म जे अंधनि खे तूं हिदायत करे बि न सघंदे, छो त इन्हनि ॾिनी आहे पुठी, इहे छॾे विया आहिनि मैदान, जॾहिं मैदान छॾे विया आहिनि त हाणे इन्हनि खे हक़ जो आवाज़ु को बि नफ़ो न ॾींदो। इहे जेके इनकार करे चुका आहिनि, दिलियूं इन्हनि जूं मरी चुकियूं आहिनि, दिलि जा कन इन्हनि जा ॿोड़ा थी विया आहिनि, इरादो ई कोन्हे को ॻाल्हि सम्झण जो, जो का नसीहत उन्हनि खे नफ़ो ॾे, ईअं थी पियो आहे। तूं न ॿुधाईंदे मगर उन्हनि खे ॿुधाईंदे जेके असांजे आयतुनि ॾे तवजो था कनि ऐं कंदो था चुका आहिनि। इज़ा वक़अल क़ौल अलैहिम, जॾहिं अलाह जे तरफ़ां का ॻाल्हि अची वेंदी, अख़रजन अलाह दाबतम मिनल अर्ज़, अलाह तो फरमाए त हिकिड़ो अहिड़ो वक़्तु अचण वारो आहे जो सभु माण्हू जे आॾो ॻाल्हि चिटी थी पवंदी, इनकार जो साल ईंदो न, उहो छा थींदो, हिकिड़ो जानवर पैदा थींदो, दाबतल अर्ज़ हुनखे चवंदा आहिनि, उनखे हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जी हदीस शरीफ़ में अचे थो त मुंडी बि हूंदी ऐं लठ बि हूंदसि हज़रत ईसा मूसा अलैहिस्सलाम वारी, उहो लठ सां मोमिन जे निड़ ते निशान कंदो वेंदो, सुलेमान अलैहिस्सलाम जी मुंडीअ सां हुनजे मथां बिटिको ॾींदो वेंदो, काफ़िर ऐं मुस्लमान खे जुदा कंदो वेंदो, ईअं करे वेंदो ॿाहिरि पवंदो। अलाह तो फरमाए ईअं पधरे करण जो हिकिड़ो वक़्तु अचण वारो आहे, पर उहो पोइ थिया। फ़िलहालु तव्हां क़ुर ते हलो, क़ुर हिन खां वधीक अथव। अलाह ताला तव्हांखे असांखे क़ुर ते हलणु, अलाह ताला असांखे हिदायत